शहजादकोट के कोटमुड़ी चौक पर एक माह कबल हमलावरों के हमले में जाँ बाग होने वाले दो सगे भाइयों की वर्षा की जानिब से कातिलों की अदम गिरफ्तारी और पुलिस की सुस्त रवि के खिलाफ हाथों में कुरान पाक उठाकर एहतजाजी मुजाहरा करके धरना देकर सख्त नारेबाजी की गई। बिलावल भी कुछ न तो करे पंजे शहरन लाड़े जुल्म असा पंजे तक जो भी ख्याल न तो करे बिलावल तो के आहे पंजे शहर जो न तो मौलाना फजल रहमान के चवदा से एहतजाज कयो। अरे मां केड़ो गुनाह के बेगुनाह मुझा पुट शहीद कयूं मां अकेलो अरे मुझा मासूम बच्चा ने नंढड़ा नंढड़ा ओ अल्लाह तू इंसाफ कर फिर टालपुर बिलावल पुटो कुछ न कयो पंजे शहर जे लाए वोट भी तम खणन असा के जलील भी कन। अरे या हुसैन जो खून थियो मुझा ब बार मुझा मारजी विया आहिनि ब पुट मुझा मारजी विया आहिनि महीनो थी वियो आहे कुछ भी न थियो आहे इन महिल ताईं कोई गिरफ़्तार न थियो आहे। ब मामा उन जा गिरफ़्तार थी विया आहिनि जेके बाइक हलाइनि पिया ब मामा उन जा गिरफ़्तार थिया आहिनि उहे बि छुटण जे लाइ कोशिशि कनि था पैसा ॾियनि था। उहे चओ था असां 2 महीननि में छा 10 ॾींहंनि में छुटी वेंदासीं असांखे धमकियूं ॾियनि था असांखे धमकियूं था ॾियनि ऐं खूनी घुमंदा था वतन। मां छा कयां कंहिंखे चवां मथां वाला आहे हेठों मां इन्हनि खे चवां थी त इन्हनि खे पकड़ियो नथा पकड़नि मां छा कयां मुंहिंजी मदद कयो। मां बिलावल भुट्टो खे बि चवां थी SP खे बि चवां थी IG सिंध खे मां सभिनी खे रिक्वेस्ट कयां थी ॿाहूं थी ॿधा हथ थी ॿधा मुझे बच्चन की मदद कयो उन खूनन के पकड़ो। जबकि वश न्यूज़ से बात करते हुए मुजाहिरीन का मजीद कहना था कि 1 माह से जायद अरसा गुजर जाने के बावजूद हमारे शहीदों के कातिल आज़ाद घूम रहे हैं और पुलिस उन्हें गिरफ्तार करने में ताहाल नाकाम क्यों है। उन्होंने कहा कि कातिलों को गिरफ्तार करके शहीदों के खून के साथ इंसाफ किया जाए। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहजादकोट।